नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सदक़ल्लाहुल अज़ीम। सभिनि खां पहिरीं मां इन केनालनि जे मामले ते तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त असां हिकिड़ो जलसो मुनक़िद कयूं था एहतिजाज जी सूरत में नसीराबाद बाईपास ते 12 तारीख़ ते इंशाअल्लाह इहो जलसो थींदो या जेको बि एहतिजाज हूंदो नसीराबाद बाईपास ते इंशाअल्लाह। ऐं मां सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं कंदुसि, पोइ वरी मां हल जी तरफ़ ईंदुसि। घणनि दोस्तनि ॻाल्हायो आहे हिन केनाल जे मामले ते। सभिनि खां पहिरीं तव्हांखे जेकॾहिं कोई बि चए त बलूचनि सां मसइलो थी वियो आहे, कुते जी क़बर जो मामिलो उथारियो, काफ़ी दोस्तनि उथारियो, तव्हां उन्हनि खे इहो जवाबु ॾियो त केनाल नामंज़ूर। तव्हांखे कोई चए त हाणे पठाणनि सां महाजरनि सां या को मसइलो थियो आहे ऐं हुननि जे लाइ तव्हां सभु सिंधी उथो, तव्हां हुननि खे बि इहो ई जवाबु ॾियो त केनाल नामंज़ूर। हुन जे अलावा हाणे ॿिया कुझु मसइला उथारिया वेंदा, जीअं शिया सुन्नी ऐं अहिड़े क़िस्म जा मसइला जेके असांजो ध्यानु केनाल खां हटाए सघनि, तव्हां हुननि जी तरफ़ ध्यानु न ॾियो, छो जो इहो असांखे डाइवर्ट करण जी कोशिशि पई कई वञे। इहो कोशिशूं कंदा रहंदा, पर असांखे हिन महिल जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु केनाल जे मथां रहणो आहे। हर ॻाल्हि जो जवाबु सिर्फ़ु इहो ॾियो त केनाल नामंज़ूर। ऐं इनशाला इन तहरीक खे अॻिते वधाईंदासीं। ऐं जेको जेसिताईं केनाल बंदि नथा थियनि या जेके हिननि ठाहिया आहिनि इहो पूरो वाइंड अप नथो थिए, तेसिताईं असां एहतिजाज जारी रखंदासीं इंशाअल्लाह। अच्छा, हल जी तरफ़ था अचूं। मां हुन खां अॻु में सिर्फ़ु चंद पॉइंट तव्हांखे ॿुधाए वठां। ॾिसो, हीअ जेके 2 केनाल आहिनि जेके पंजाब में आहिनि, 4 केनाल त मुख़्तलिफ़ सूबनि में आहिनि, इहे जेके 2 केनाल आहिनि इहे एक्टिवली वहंदा 12 महीना 12 पूरो साल हर वक़्तु पिया वहंदा। ऐं हिननि जी जेका कैपेसिटी आहे उहा एतिरी आहे जेतिरो हींअर दरिया सिंध जे सिस्टम में पाणी कोन्हे। एतिरी वॾी कैपेसिटी आहे जो दरिया सिंध, हाणे तव्हां चेक करे वठो, दरिया सिंध जे सिस्टम में पाणी तमामु घटि अथव। हिन जो मतिलबु आहे त हीअ पाणी जी चोरी न आहे, बल्कि पूरे दरिया सिंध जी चोरी आहे। पूरो दरिया सिंध डाइवर्ट थो कयो वञे ऐं इहो फाइनल स्ट्राइक आहे। हिन खां पोइ असां वटि कुझु बि न बचंदो। जेका ज़मीन हुते आबाद थी कई वञे हुन खां 10 गुना वधीक असां वटि गैर आबाद थींदी, यानी हुते 1.2 मिलियन आबाद थी कई वञे त असां वटि हुन खां 10 गुना वधीक गैर आबाद थींदी, छो जो हुते पाणी वधीक खपंदो। ऐं ॿियो, हिननि ड्रिप वारो असांखे ॿुधायो त असां ड्रिप जे थ्रू कंदासीं, त उहो मुमकिन ई न आहे, छो जो हुन में मड हूंदी आहे पाणी में, त उहो ड्रिप में ई ब्लॉक थी वेंदो। काफ़ी हिननि बहाना कया आहिनि त असां ड्रिप जे पाणी मड खे मिटी खे हेठि विहारींदासीं, हुन जे लाइ तमामु वॾो हिकिड़ो रिज़र्वायर्स ठाहींदासीं, पर इहे सभु शयूं नथियूं थी सघनि। कॉस्ट ई उनखे पूरी नथी पए, सो इहो मुमकिन ई न आहे, हुननि खे वारे में ई कोन थो अचे। सो बहरहाल इहे काफ़ी कूड़ हिननि ॻाल्हाया आहिनि। ॿियो इहो आहे त ॾिसो, हिननि असांजे डेल्टा खे पाणी खपे, असांजे समुंड खे पाणी खपे, मैंग्रूव्स खे पाणी खपे, फ्रेश पाणी खपे, ताकी हुते जेको पाणी आहे उहो मथे न अची सघे समुंड जो। मैंग्रूव्स हिकिड़ो प्लांट आहे जेको हुनखे समुंड जे पाणी खे रोकींदो आहे। हाणे ठटे में ऐं बदीन में लखे माण्हू डिस्प्लेस थी चुका आहिनि, यानी लॾ करे चुका आहिनि। को कराची अची विया, ऐं इहे जेके माण्हू ग़रीब माण्हू हिते तव्हांखे नज़र ईंदा हूंदा कराची में, इहे हिननि जूं ज़मीनूं गैर आबाद थी चुकियूं आहिनि। हाणे कंहिं बैंक जे आॾो को नौकिरी पियो करे, कोई कंहिं होटल ते नौकिरी पियो करे, इहे सभु माण्हू हुतां खां लॾ करे चुका आहिनि। इहे माण्हू, हुननि जी ज़िंदगियूं तबाह थी चुकियूं आहिनि। जेकॾहिं कोई इहो थो चए त लाड़काने में, कंबर शदाद कोट में हेॾे हिते को पाणी जी बंदिश कोन थींदी, त इहो ग़लति आहे, छो जो लखे माण्हुनि खां हू पाणी ज़मीन तबाह थी चुकी आहे। सो असां सां बि थी सघे थो ऐं सिंध में वेठल हर माण्हू सां थी सघे थो। सो ॿियो इहो आहे त ॾिसो, हिननि असांजे चीफ मिनिस्टर इहो मञियो आहे त असां 52,000 एकड़ खपाई आहे। 52,000 एकड़ त इहा हिननि मञी आहे। हिन जे अलावा लखे एकड़ हिननि खपाई आहे ऐं 52,000 मञी आहे। आहिस्ता आहिस्ता इनशाला मञींदा वेंदा, जेतिरो प्रेशर हिननि जे मथां ईंदो ई मञींदा वेंदा। ऐं जेके जेके एहतिजाज थियनि था, हिननि एहतिजाज खां पोइ आहिस्ता आहिस्ता, पहिरियों शुरू में चवनि पिया त केनाल ठहे ई कोन थो, पोइ हुननि चयो त केनाल ठहे थो, ठहणु न ॾींदासीं। पोइ हाणे बाद में कुझु टाइम खां पोइ, हाणे त चीफ मिनिस्टर हर सवाल ते खिलंदो आहे, पोइ शायदि रोअंदे चवंदो त बाबा केनाल ठही विया ऐं असां कुझु न करे सघियासीं। सो बहरहाल हिननि जी कंहिं बि ॻाल्हि ते असांखे एतबार कोन्हे। हिननि एतिरा घणा कूड़ ॻाल्हाया आहिनि जो हाणे असांखे हिननि जी ॻाल्हि ते एतबार कोन्हे। केनाल वाक़ई में ठहनि था ऐं इहे पूरा कंप्लीट कंदा, कंहिं बि हींअर ताईं डिनाए न आहे कयो। ऐं असांजे सदर साहिबु पाण मंज़ूरी ॾिनी आहे, नेशनल मीडिया ते न्यूज़ आई आहे त सदर मंज़ूरी ॾिनी आहे, नेशनल मीडिया ते, ऐं पीपल्स पार्टी हुनखे डिनाए बि न आहे कयो त हीअ न्यूज़ ग़लति आहे। जे ग़लति आहे त केस कयो हुन चैनल जे मथां। हिकिड़े साल खां पोइ बि हींअर ताईं न हिननि डिनायल ॾिनो आहे, न ई वरी हिननि को केस कयो आहे हुननि जे मथां।
जिन्हनि इहो चयो हुयो नेशनल न्यूज़ में मीडिया में इहो चयो त सदर साहब मंज़ूरी बि ॾिनी आहे ऐं इहो हुकुम ॾिनो आहे त साल ॾेढ जे अंदरि अंदरि इहो सॼा केनाल जो कमु फाइनल कयो वञे। सो इहो त साफ़ ज़ाहिर आहे त इन्हनि पाण मंज़ूरी ॾिनी आहे ऐं उनखां पोइ हाणे लिकाइण जी कोशिशि था कनि, पर बहरहाल लिकंदी कोन ॻाल्हि। अलाह कंदो इनशाअल्लाह त असां इन शइ में कामयाबु थींदासीं त इहे केनालनि जा कम इनशाअल्लाह हमेशह जे लाइ बीहजी वेंदा। अच्छा, हल जी तरफ़ था अचूं, असांखे छा करणु घुरिजे, हर सिंधी खे, तव्हांखे, मूंखे, आम माण्हू खे छा करणु घुरिजे। हुनजो हल बिल्कुलु सिधो आहे, हिकिड़ो इहो आहे त ॾिसो असां सभु ॿाहिरि निकिरूं। असां जेकॾहिं ॿाहिरि न निकितासीं त ही आख़िरी तबाही आहे। हिन खां पोइ जेकॾहिं पाणी न हूंदो त पोइ ज़िंदगी न आहे। ज़िंदगी कीअं गुज़ारींदासीं जॾहिं पाणी कोन्हे। जॾहिं असांजी ज़मीननि में तव्हां ॾिसो त खारो पाणी आहे, मिठो पाणी असां वटि आहे ई कोन, पोइ बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़ारींदासीं। जेकॾहिं ज़मीनूं आबाद नथियूं थियनि त छा शहरनि जा जेके दुकान आहिनि उहे हली सघंदा। जॾहिं पैसो ई न हूंदो त असांजा नंढा नंढा शहर बि तबाह थी वेंदा, छो जो बेस कंदा आहिनि हू सभु असांजी ज़मीनदारी जे मथां या किसान जे मथां बेस कंदा आहिनि। असांजो सॼो कारोबार, असांजे शहरनि जा दुकान, हर शइ फसलनि जे मथां बेस कंदी आहे। सो हर शइ तबाह थी वेंदी। जेकॾहिं असां हिन मामले ते बि नथा निकिरूं त पोइ इहा तबाही आहे। हिकिड़ो इहो आहे त असांखे हिन में निकिरणु खपे, सभिनि खे निकिरणु खपे। ॿियो इहो आहे त असां सभु गॾिजी करे निकिरूं। मां दरख़्वास्त थो कयां असांजे GDI जे वॾनि खे ऐं असांजे कॉमप्रस अॻुवाण जेके आहिनि, कॉमप्रस अॻुवाण, GDI जा अॻुवाण या जेके पार्टियूं आहिनि अपोज़िशन में, जेके पंहिंजे तौर ते एहतजाज कनि था, सुठी ॻाल्हि आहे ऐं हुन सां काफ़ी फ़ाइदो बि थियो आहे। पर हाणे इहो वक़्तु अची वियो आहे त असां सभु गॾिजी करे एहतजाज कयूं। तव्हां यादि कयो उहो वक़्तु जॾहिं असां सां धांधली थी हुई, जॾहिं इलेक्शन जे फ़ौरन बाद असां पूरो सिंध बंदि करे छॾियो। असांखे कावड़ आई हुई त असां पूरो सिंध बंदि करे छॾियो, छो जो असांखे लॻो